मुझो नालो हफ्सदा आहे। मां शुरू करियां थी अल्लाह जे नाले सां जेको वॾो मेहरबान निहायत रहम करण वारो आहे। मोहतरम जनाब चीफ गेस्ट साहिबा, मुआज़िज़ उस्ताद साहिबान ऐं प्यारा शागिर्द, अस्सलाम वालेकुम। जनाब आला, अज मुझे तकरीर जो उन्वान इल्म जी अहमियत आहे। जनाब आला, इल्म अरबी बोली जो लफ्ज़ आहे जंहिंजी माना आहे ॼाण मालूमात हासिल करण। इल्म रोशनी आहे, जहालत ऊंदाही आहे। असांजे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इल्म पिरायो ॼमण खां वठी मरण ताईं। इल्म पिरायो ॼमण खां वठी मरण ताईं। इल्म हर मुसलमान मर्द ऐं औरत ते फर्ज़ आहे। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इल्म पिरायो चाहे अवां के चीन छो न वञणो पवे। इल्म पिरायो चाहे अवां के चीन छो न वञणो पवे। जनाब सदर, इल्म बाबत हज़रत अली करमुल्लाह वजहू जन फरमायो आहे त इल्म दौलत खां बहितर आहे, छो त अवां दौलत जी हिफ़ाज़त करियो था, पर इल्म अवां जी करे थो। इल्म हिकु अहिड़ी मिल्कियत आहे जेका चोरी नथी थी सघे। जनाब आला, इल्म इंसान खे बा इख़लाक़ बाज़ीनत बणाए थो। इल्म नबियनि ऐं वलियनि जी मीरास आहे। इल्म खां महरूम माण्हू ग़रीबनि खां बि ग़रीब आहे। इल्म इख़लाक़ जो दरवाज़ो आहे, वफ़ादार साथी आहे। इल्म सां बुराई ऐं भलाई जी ख़बर पवे थी। इल्म इंसान में नरमी पैदा करे थो। प्यारा साथियो, तंहिं करे असांखे घुर्जे त असीं पंहिंजो पाण खे सदाईं इल्म जे तलाश में सरगरम रखूं, छाकाणि त इल्म जी रोशनीअ खां सवाइ सिधो रस्तो इख्तियार करणु नामुमकिन आहे। इल्म अहिड़ो खज़ानो आहे जेको ख़तम न थी सघे। दुनिया जी हर चीज़ फ़ानी आहे, हर कमाल खे ज़वाल आहे, हर शइ बर्बाद शइ आहे। रोशनी सां ऊंदाही आहे, अमीरी सां ग़रीबी आहे, तंदुरुस्ती सां बीमारी आहे। दुनिया जी हर शइ ख़तम थी वेंदी, पर इल्म अहिड़ी नेमत आहे जेको जेतिरो ख़र्च कंदा उहो ओतिरो वधंदो आहे ऐं घटिजण जो नालो न वठी सघंदो आहे। इल्म अहिड़ी रोशनी आहे जेको गुनाहनि जे ऊंदाहीअ खां बचाए थो ऐं परे परे ताईं पंहिंजे नूर सां रोशनी पखेड़े थो। इल्म हर मुआशिरे जे तरक़ी लाइ बहितरीन आहे। इल्म अहिड़ो नूर आहे जेको जहालत जी ऊंदाहीअ खे ख़तम करे थो। इल्म नेकी आहे जेका हमेशह जे लाइ इंसान जो नालो क़ाइमु रखंदो आहे। इल्म सदका जारिया आहे। इल्म जे ज़रिए बीमारियुनि खां बचाव करे सघिजे थो। इल्म जे ज़रिए मशीनुनि ज़िंदगीअ में आसानी बणाए छॾी आहे। बिजली ऊंदाही ख़तम करे थी। रेडियो, टेलीफोन, कंप्यूटर दुनिया खे मिलाए छॾियो आहे। जंहिं क़ौम इल्म हासिल कयो उन्हनि ई जादू करे नालो कमायो। आख़िर में आउं हीशर पंहिंजे तकरीर जो इंतख़ाम कंदसि। इल्म ऐनक आ खुदाई, इल्म ऐनक आ खुदाई, जंहिं न पाती दर बदर, पढ़ पढ़ा कर कमाई, बी कमाई दर बदर। महिरबानी। तमामु बहितरीन अंदाज़ सां न्याणी स्टेज ते अची करे हौसलो कयो पंहिंजो।